जॾहिं कंहिं बि बादल वलारियूं वसायूं, जॾहिं कंहिं बि बादल वलारियूं वसायूं, अलाए छो अव्हां जूं अखियूं यादि आयूं। हिननि लाज़वाल सिटम जो तफ़लीकार डॉक्टर आकाश अंसारी असां खां हमेशह लाइ मोकिलाए वियो। असांजे मुआसी सफ़र में साथी, असांजे मुआसी सफ़र में साथी त माणींदा मंज़िल पंहिंजा ढोल ढाटी। असांजो जॾहिं खून ख़ुशबू थी ईंदो त वेढ़ा वतन जा बि वासे छॾींदो। जॾहिं ॿार कंहिं कई ॿोली ॿाती त माणींदा मंज़िल पंहिंजा ढोल ढाटी। असांजूं ई ॿाहूं, असांजूं निगाहूं अज़ल खां लोची थियूं अहिड़ियूं राहूं। उन ई करट में जे कुसिजी वियासीं काती त माणींदा मंज़िल पंहिंजा ढोल ढाटी। जॾहिं मुंहिंजा झांगीन झोरीअ में झुरंदा, जॾहिं मुंहिंजा झांगीन झोरीअ में झुरंदा, ॿरीअ में न बकरार जा ॿार ॿरंदा। सुकी सखणी थींदी न जीजल जी छाती त माणींदा मंज़िल पंहिंजा ढोल ढाटी। जॾहिं वॾ फ्लोक वलहारनि ते वसंदो, मथां पार कर जे पवारनि ते वसंदो, न रहंदी का मारवी मारुनि लाइ आती, न रहंदी का मारवी मारुनि लाइ आती त माणींदा मंज़िल पंहिंजा ढोल ढाटी, त माणींदा मंज़िल पंहिंजा ढोल ढाटी। असांजे मुआसी सफ़र में साथी, असांजे मुआसी सफ़र में साथी त माणींदा मंज़िल पंहिंजा ढोल ढाटी।